लिपस्टिक ब्रांडन खे मशहूर कराईंदड़ मर्द मॉडल सॼी दुनिया में मशहूरी माणे वरिती आहे। चीन में दुनिया जी महांगी तरीन लिपस्टिक जी आज़माइश ऐं उन्हनि खे मशहूर करण जी ज़िम्मेवारी ऐं औरत मॉडल बदिरां मर्द वी लागर खे ॾिनी वई आहे, जेको महारत जी बुनियाद ते किंग ऑफ लिपस्टिक या आयरन लिप्स सॾाईंदो आहे। लाई चियाकी महांगनि ब्रांडनि जूं लिपस्टिक आज़माईंदो आहे ऐं उन बदिले केतिरा ई पैसा कमाईंदो आहे। उहा संदसि महारत ई आहे जो लिपस्टिक ठाहींदड़ उन ते ख़ासि ध्यानु ॾींदा आहिनि ऐं खेसि आज़माइश लाइ वॾी रक़म बि फराहम कई वेंदी आहे। जेतोणीकि उहो शोबो औरतुनि जो आहे ऐं चीन जहिड़े रिवायती मुल्क में उन खे कैरियर तौरु अख़्तियार करणु नुक़सान बि ॾेई सघे थो, पर लाई चियाकी उन्हनि सभिनी अंदाज़नि खे ग़लति साबित कंदे न रुगो ब्रांडनि जी मशहूरी करे रहियो आहे, पर पैसो बि कमाए रहियो आहे। शुरूआत में माण्हुनि लाई चियाकीअ जे इनकम खे अहम करणो करार ॾींदे चयो हो त हू औरतुनि खे मुतासिर न करे सघंदो, पर हाणे हू सॼी चीन में मशहूर थी चुको आहे ऐं लिपस्टिक जो बादशाह सॾाए थो। लाई चियाकी जी दावा आहे त हू हिकु ॾींहं में 360 खां वधीक लिपस्टिक टेस्ट करण जी सलाहियत रखे थो। उन बुनियाद ते खेसि फौलादी चपनि वारो बि चयो वेंदो आहे, छो त एतिरे मिक़दार में मुख़्तलिफ़ लिपस्टिक लॻाईंदड़ जे चपनि खे नुक़सान पहुचण जो अंदेशो हूंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।